झूम झुमर पायो दम दमादम दोइला वधायो चेटी चंड आयो रे चेटी चंड आयो रे। जी हाँ, अची वियो असां सिंधियुनि जो नओं साल। हर साल वांगुरु सिंधियत फाउंडेशन पेश करे रहिया आहिनि चेटी चंड जो सिंधी मेलो, जेको थियण वारो आहे सुप्रीम बैंक्वेट हीरानंदानी मेडोस थाने वेस्ट में। कॾहिं आर्तवार जे ॾींहुं 30 मार्च 2025 शाम जो ठीक 6 लॻे खां। हिते थियण वारो आहे कल्चरल प्रोग्राम, ॿारनि जे लाइ क्विज कॉन्टेस्ट, झूलेलाल साईं जो बहिराणो ऐं फैमिली गेट टुगेदर। गीत ऐं संगीत जी मौज वठराइण हिते अचण वारा आहिनि असांजी सिंधी कम्युनिटी जा वर्सेटाइल सिंगर्स विजय वाधवा ऐं नेहा उदासी। त अचो गॾिजी मौज माणो। मां बि अचां थी हिन इवेंट खे होस्ट करण, त अचण न विसारजो। जय झूलेलाल। झूम झूम झुमर पायो दम